बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान जमशेद अहमद। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ICC T20 वर्ल्ड कप 2026 जे हवाले सां, जिते पाकिस्तान जी मायूस कुन परफॉर्मेंस रही आहे हींअर ताईं। पाकिस्तान जेको ग्रुप हो पाकिस्तान जो, उन में भारत हिकु ई वॾी टीम हुई ऐं उनखां पाकिस्तान खे शिकस्त दी। बाक़ाया सभु नंढियूं टीमूं। T20 में हूअं का बि नंढी या वॾी टीम न हूंदी आहे, पर बहरहाल ऑन पेपर जेकॾहिं ॾिसजे त उहे हल्कियूं टीमूं, उन्हनि जे ख़िलाफ़ु पाकिस्तान कामयाबी हासिलु कई। उनखां पोइ जॾहिं सुपर 8 मरहले में आयो, पाकिस्तान जी पहिरीं मैच थियणी न्यूज़ीलैंड सां, ऐं न्यूज़ीलैंड जे ख़िलाफ़ु पाकिस्तान जी जेका मैच हुई उहा बारिश जे नज़र थी वई ऐं उहा मैच न थी सघी। उनखां पोइ ॿी मैच इंग्लैंड जे ख़िलाफ़ु खेॾियासीं, जंहिंमें हैरी ब्रूक शानदार सेंचुरी स्कोर कई। 50 बॉलनि ते 100 रन्सूं स्कोर कयूं। उनखां पोइ जॾहिं वक़्तनि वक़्तु हुन सां गॾु विकेट्स किरंदियूं रहियूं, पर हू अकेलो ई बैटर हुयो जंहिं पाकिस्तान जे हथनि मां उहा मैच खसे वरिती। उनखां पोइ जेका आख़िरी मैच आहे उहा पाकिस्तान जी थींदी श्रीलंका ख़िलाफ़ु, पर अॼु शाम हिकिड़ी अहम मैच आहे ऐं उहा मैच आहे इंग्लैंड वर्सेस न्यूज़ीलैंड। जेकॾहिं हीअ मैच इंग्लैंड खटे थी त कुझु अञा चांस बाक़ी हूंदा पाकिस्तान जे लाइ। ऐं हिन मैच खां पोइ हिकिड़ी कैलकुलेशन साम्हूं अची वेंदी त पाकिस्तान खे केतिरे मार्जिन तां श्रीलंका ख़िलाफ़ु खटिणो आहे त पाकिस्तान सेमीफाइनल जे लाइ क्वालिफाई करे। पर जेकॾहिं अॼु न्यूज़ीलैंड खटे थी त पोइ पाकिस्तान जो जेको सफ़र आहे हिन वर्ल्ड कप में उहो ख़तमु थी वेंदो ऐं आख़िरी मैच त ज़रूरु खेॾंदो, पर सेमीफाइनल जे लाइ पाकिस्तान कंहिं बि तरह सां क्वालिफाई न करे सघंदो। इन खां अलावा गुज़िरियल ॾियारे शानदार मैचूं थियूं, जंहिंमें पहिरीं मैच हुई साउथ अफ्रीका ऐं उन खां अलावा वेस्ट इंडीज़ जी। उन मैच में वेस्ट इंडीज़ जी जेका टीम आहे उन्हनि खे वन साइड शिकस्त थी। बैटिंग जॾहिं उन्हनि कई 84 रन्सुनि ते उन्हनि जा 6-7 खिलाड़ी आउट हुया। उनखां पोइ हिकिड़ी तमामु शानदार पार्टनरशिप लॻी। उनखां पोइ 170 उन्हनि टारगेट बि ॾिनो, पर साउथ अफ्रीका 9 विकेटुनि तां हिन खे कामयाबीअ सां उन्हनि स्कोर चेज़ कयो। उनखां पोइ जेका ॿी मैच हुई उन में इंडिया जी टीम ज़िम्बाब्वे ख़िलाफ़ु बैटिंग कंदे तक़रीबन 250 स्कोर कयो ऐं उन मैच में बि उन्हनि वन साइडेड ज़िम्बाब्वे खे शिकस्त ॾिनी। जंहिंखां पोइ भारत जा जेके चांसिस आहिनि उहे काफ़ी ब्राइट थी चुका आहिनि। ऐं हाणे जेका आख़िरी मैच थींदी भारत ऐं वेस्ट इंडीज़ जी, उहा क्वार्टर फाइनल जी हैसियत रखे थी। जेका टीम खटींदी उहा साउथ अफ्रीका सां गॾु इन ग्रुप मां सेमीफाइनल जे लाइ क्वालिफाई करे वेंदी। ऐं पाकिस्तान जी जेका सिचुएशन आहे उहा तव्हांखे ॿुधाई। उनखां अलावा थोरी ॻाल्हि ॿोल पाण नेशनल T20 कप जेके क्वालिफायर्स थिया उन हवाले सां कंदासीं। लाड़काणे रीजन हिकु भेरो ॿीहर मायूस कुन परफॉर्मेंस ॾिनी आहे। सिर्फ़ु हिकु ई मैच पाण खटे सघिया आहियूं ऐं हमेशह ईअं ई थींदो आहे, या त AJK असां जम्मू कश्मीर या असां डेरा मुराद जमल या कोटा, इन्हनि मां कंहिं मां हिकिड़े खां मैच खटींदा आहियूं। ऐं हिन भेरे बि उहो ई थियो आहे। 4 मैचुनि मां लाड़काणो सिर्फ़ु हिकु मैच खटे सघियो आहे। लाड़काणे रीजन जी परफॉर्मेंस क़ौमी टीम जहिड़ी परफॉर्मेंस जहिड़ी ई आहे। सो ॿिन्ही ते पाण ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु स्टूडियो में जॉइन कयो आहे बिलावल गांगरो साहब ऐं ज़फ़र बरोई साहब। तव्हांजी वॾी महिरबानी। बिलावल साहब, कीअं था ॾिसो? सभ खां पहिरियां पाकिस्तान जी परफॉर्मेंस ते ॻाल्हाईंदासीं। छा जीअं मां हिकिड़ी कैलकुलेशन ॿुधाई, छा इहो पॉसिबल आहे, अञा बि थी सघे थो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, थी सघे थो। छो त अमूमन 1992 में असां ॾिसंदा था चऊं त पाकिस्तान जी इन शइ ते हिरियल ऐं 92 में बि रमज़ान हुओ, हिन वक़्तु बि रमज़ान आहे। ऐं असांजी दुआऊं आहिनि अॼु इंग्लैंड खे त उहो न्यूज़ीलैंड खे थोरो वन साइड मारे ऐं पाकिस्तान जा थोरा चांसिस वधनि। ऐं जेकी श्रीलंका ऐं पाकिस्तान जी मैच आहे, इन जो इहो मक़सदु न आहे त इंग्लैंड असांखे मैच खटे ॾे त उन खां पोइ पाकिस्तान वरी श्रीलंका खां हाराए वई। असांजी माना वरी बि इहा ई दुआ हूंदी पाकिस्तान खे त हेॾां अगरि तव्हांखे इंग्लैंड जे ज़रिए तव्हांखे चांस मिले त तव्हां बि हुनखे कंटिन्यू कजो। हिन श्रीलंका जे ख़िलाफ़ु कम अज़ कम 20 खां 25 रन्सुनि जी मुंहिंजे ख़्याल में मार्जिन तां हुनखे पाकिस्तान खे खटणु घुरिजे। ऐं ॿी एडवाइस आहे असांजे कप्तान जेको आहे आगा खे, त जेको प्लेयर आहे पंहिंजो उस्मान खान, उनखे थोरो अॻिते मोकिलियो। ऐं इन जे करे जो हो सुठो हिकु अटैकिंग प्लेयर आहे। ईअं न थिए जो आख़िरी मैच में उस्मान खान वरी खेॾे ई न? हा, इहो बि पॉसिबल आहे। छा आहे की अमूमन ईअं थींदो आहे पाकिस्तानी टीमुनि में। ॾिसो न, इंडिया जे ख़िलाफ़ु हुन तमामु शानदार बैटिंग कई। वरी जेके पोयां नंढनि मैचनि जे ख़िलाफ़ु हुन मैच खेॾी आहे, उनखे तमामु घणो पोइते रखियो अथई। सो इन जे करे असांजी एडवाइस आहे ऐं हुनखे हिकिड़ो मैसेज ॾियणु था चाहियूं त हुनखे थोरो अॻिते मोकिले। ॿिया जेके प्लेयर आहिनि जीअं उस्मान तारिक बॉलर आहे, इंग्लैंड जे ख़िलाफ़ु हुनखे एतिरो माना पोइते माना इस्तेमालु करणु शायदि मैच हारण जो इहो सबबु बि थी सघे थो। न, इहो चयो थो वञे जेको कोच आहे उहो ऑलरेडी हुननि खे लिखी थो ॾिए बसि पने ते, वाह हिनखे 10 ओवरनि खां पोइ 12 ओवरनि खां पोइ इस्तेमालु करिणो आहे। ऐं कप्तान उहा ई शइ थो करे, पंहिंजे दिमाग़ यूज़ नथो करे ग्राउंड में। अच्छा, जेको हिननि जो कोच आहे, छो त उहो प्रॉपर प्लेयर त हुयो ई कोन। उन हिकु माना डिग्रीअ जे तहत हुन कोचिंग कई आहे त लाज़मी आहे। न, मां इन शइ ते तव्हां सां इतफ़ाक़ न कंदुमि। कोचिंग अलॻि शइ आहे
ऐं पंहिंजो मैच क्रिकेटर थियण लॻ पियो हर क्रिकेटर बि सुठो कोच कोन थो थी सघे ऐं हर कोच सुठो क्रिकेटर नथो थी सघे पर जॾहिं हिकिड़ी शइ ऑलरेडी हुनखे लिखी ॾिए थो त पोइ हुन में त कोच जो ई हिकिड़ो त उहो वरी उते कप्तान जो कमु आहे न त अंदरि ग्राउंड में तव्हां हुन शइ खे तव्हां कहिड़े सिचुएशन जे हिसाब सां जेकॾहिं ज़रूरत आहे बॉलर जी तव्हां हुनखे पहिरां यूज़ कयो न तव्हांजी ज़फर छा चवंदो तव्हां चवंदो वरी वीर ज़फर छा चवंदो ज़ाहिर ॻाल्हि आहे ईअं न आहे त कॾहिं हाणे पहिरें लिखी ॾिए थो कॾहिं बॉलिंग थिए थो या कॾहिं बैटिंग थिए थो उन हिसाब सां कॾहिं स्कोर वधीक लॻे थो या घटि लॻे थो ज़ाहिर ॻाल्हि आहे कॾहिं मैच तव्हां बि क्रिकेट खेॾो था मिसाल तव्हां पंहिंजो मिसाल ॾियो तव्हांजो जो कप्तान हूंदो ज़रूरी त न आहे तव्हां कप्तान चई छॾियो आहे त फलाणा 4 ओवर तव्हांखे करणा आहिनि ज़ाहिर ॻाल्हि आहे कॾहिं उहो तव्हांखे पहिरां ओवर कराईंदो कॾहिं आख़िर में कराईंदो बैट्समैन खे ॾिसी करे तव्हांखे ओवर ॾींदो जी जी हा ईअं हूंदो आहे कॾहिं असां कंटिन्यू मां 3 ओवर बि दायरे में हलाईंदो आहियां कॾहिं मां 4 ओवर बि हलाईंदो आहियां कॾहिं उन हिसाब सां मां 1 ओवर हलाए करे मूंखे रेस्ट कराईंदो आहे छो त अॻिली टीम ॾिसंदो आहे कहिड़े टीम कहिड़े बैट्समैन कहिड़े टीम ईंदो आहे त उन हिसाब सां मैच जे हिसाब सां मतिलबु मां उन हिसाब सां इस्तेमालु कंदो आहे अच्छा अॼु जी मैच ते अचूं था बिलावल अॼु जी मैच कीअं था ॾिसो न्यूज़ीलैंड हिकिड़े सुठे फॉर्म में आहे ऐं इंग्लैंड जेका आहे उहा हिमहिल ताईं स्ट्रगल करे पहुती आहे यकीनन हू क्वालिफाई करे आहिनि पर हुननि जो हिकु या ॿ बैटर आहे जेको रन्सूं करे थो हिन खां पहिरां हैरी ब्रूक बि फॉर्म में न हो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु हिकिड़ो थोरो हुनजी आहे अची वेंदो आहे पाकिस्तान खे हमेशह उहो रन्सूं कंदो आहे न्यूज़ीलैंड ऐं जेको आहे इंग्लैंड जो मार्जिन ॾिसिजे त सदाईं हेवी रही आहे इंग्लैंड न्यूज़ीलैंड जे मथां ऐं तव्हां जेकी बैटिंग जी ॻाल्हि कयो था त बैटिंग लाइन 8 नंबर ताईं आहे इंग्लैंड वटि पर तव्हांजी ॻाल्हि त आउट फॉर्म तक़रीबन बैट्समैन आहिनि मेन प्लेयर आहे जेको हिननि जो जोस बटलर आहे हैरी ब्रोक आहे काफ़ी सारा जैक बेगी आहे थी सघे त अॼु जेको आहे हुननि जे मथां को प्रेशर न हुजे छो जो हू क्वालिफाई उन मां निकिरी करे उस शइ मां कुझु पाकिस्तान अगरि ईअं खेॾिया त पोइ पाकिस्तान खे घणो चांस मिलंदो छा आहे की हिकु प्रेशर में रांदि खेॾणु ऐं बिना प्रेशर खेॾणु वॾो फ़र्क़ु हूंदो आहे रांदि में ऐं सुठे मार्जिन खां इंग्लैंड हिनखे मारे थी न्यूज़ीलैंड खे त पाकिस्तान खे वधि मां वधि फ़ाइदो मिलंदो उन खां पोइ जेके बि ग़लतियूं ग़लतान आहिनि इंग्लैंड जा बि लाज़मी आहे कैप्टन उन जूं बि ग़लतियूं आहिनि छो त हुनखे 7 नंबर ताईं अहिड़ा बैट्समैननि खे ओपनरनि खे वन डाउननि उनखे मैनेज करणु इहा बि हिकिड़ो मतिलबु ॾुखियो कमु हूंदो आहे कैप्टन जे लाइ बाक़ी जेकी हुननि जी टीम आहे मां नथो ॾिसां त जेकी माना ओवरऑल इंडिया जे नाले बि चवंदा त हुननि जी 8-10 नंबर ताईं बैटिंग आहे पर मुंहिंजी नज़र में वॾे में वॾी बैटिंग हिन वर्ल्ड कप में इंग्लैंड जी आहे ऐं साउथ अफ्रीका खे तव्हां विसरो था पिया साउथ अफ्रीका त हिन चकर माशाल्लाह ॾाढो साउथ अफ्रीका जे लाइ कुझु पाकिस्तानी वरी माना हाणे जीअं कल्ह मैच थी वन साइडेड हुननि खटी न वन विकेट हूंदा इन खां पहिरां जेका श्रीलंका वारी मैच हुई उहो माना चवनि था त इंग्लैंड खे माना पाकिस्तान जेका श्रीलंका वारी मैच हुई चवनि पिया उहा हिन लाइ श्रीलंका हाराई त पाकिस्तान कंहिं तरीक़े सां अॻिते अचे ऐं हाणे वरी हीअ मैच जेका हुई इन में चवनि था साउथ अफ्रीका इन लाइ जेको आहे सो वेस्ट इंडीज़ हारायो आहे त भारत अॻिते अचे सो माना इहे जेके अफ़वाह हूंदियूं आहिनि इन्हनि माण्हुनि जे बारे में तव्हां छा चवंदव असां एज़ द प्लेयर अगरि ॾिठो वञे त क्रिकेट जो हिकु कमु हूंदो आहे क्रिकेट में कॾहिं कॾहिं 100 रन्स हूंदे 1 आउट हूंदो आहे कॾहिं कॾहिं 102 रन्स हूंदे बि 5 आउट थी वेंदा आहिनि इहा हिकु क्रिकेट आहे वर्ल्ड कप आहे बाक़ी हिकु इंडिया आहे उहा कुझु बि करे सघे थी पाण खे अॻिते आणण लाइ छो त अमूमन हिननि इहो इस्तेमालु हुननि जो मतिलबु घणियूं शयूं आहिनि जेके हुननि में माना हुननि जो नालो अॻिते आहे बाक़ी क्रिकेट आहे कॾहिं कुझु थींदो आहे कॾहिं कुझु थींदो आहे बाक़ी इंडिया BCCI तव्हांखे ख़बर आहे हिन वक़्तु कुझु बि करे सघे BCCI खे साहिब फरहान कीअं था ॾिसो हिकिड़ो ई अकेलो बैट्समैन आहे जेको रन्सूं करे थो पियो उनजो को बि साथ ॾियण लाइ तयारु न आहे जेकॾहिं को हिकु ॿ थोरो हुनजो साथ ॾिया मूंखे लॻे थो त पाकिस्तान पोइ मैच में खटे वञे जी जी हा साहिबज़ादा फरहान माशाल्लाह काफ़ी सुठो प्लेयर आहे ऐं काफ़ी सुठो माशाल्लाह हिन टाइम पाकिस्तान में टॉप ते स्कोर में इहो आहे माशाल्लाह ऐं काफ़ी सुठो खेॾे हुन सां इकठे अगरि ॿियो को साथ ॾिए त पाकिस्तान माना हिन टाइम बैटिंग में माना घणो माशाल्लाह अच्छा तव्हांखे छा थो लॻे एज़ अ बॉलर तव्हां बॉलिंग कंदा हूंदव यकीन साइम अयूब जहिड़ा बैट्समैन उन स्टाइल सां खेॾण वारा तव्हांजे साम्हूं ईंदा हूंदा लेफ्ट हैंडेड तव्हां टेक्निकल शइ जेकॾहिं टेक्निकल हवाले सां सवाल कयां त कहिड़ी वीक पॉइंट आहे साइम अयूब जी तव्हां हुजो आहे त साइम अयूब खे कहिड़ी माना सलाह ॾियो आहे त हिन ॿार खे हीअं खेॾ ज़ाहिर ॻाल्हि आहे जिथां बॉल हूंदो उन हिसाब सां खेॾणो पवंदो जेको बैट्समैन ग़लति शॉट खेॾनि त ज़ाहिर ॻाल्हि आउट थींदो न हाफ साइड वारे बॉल खे तूं लेग साइड ते खेॾनि त ज़ाहिर ॻाल्हि आहे टोपेज थी आउट हिते ई कैच थी ईंदे न कट जो बॉल तूं कट ते खेॾंदे त तुंहिंजे लाइ फ़ाइदो आहे छो त असांजे बॉल बैट्समैन खे बॉलिंग हलाईंदो जेका लेफ्ट आर्म हूंदा आहिनि त ज़ाहिर ॻाल्हि जिथां हुनजो बॉल हूंदो उते ई खेॾंदा आहिनि जेको ग़लति खेॾंदो त ज़ाहिर ॻाल्हि उते ई आउट थींदो आहे अच्छा कराची में कहिड़नि वॾनि क्रिकेटरनि जे साम्हूं तव्हां खेॾिया अमल ताईं जी काफ़ी सुठा कराची में ओवरऑल जिते बि तव्हां खेॾिया को अहिड़े नाले वारा जेके क्रिकेटर तव्हां जी जी हा काफ़ी आहिनि खुरम मंज़ूर आहे ख्वाजा नाफ़े सां खेॾियो आहियां मां सोहेल ख़ान आहे फज़ल आफ़िरदी काफ़ी सुठा नाले वारा आहिनि उन्हनि सां मां काफ़ी खेॾियो आहियां असद शफ़ीक़ सां खेॾियो आहियां मां सरफेरा वारनि सां मां खेॾियो आहियां काफ़ी हिननि खे नेट में मां बॉलिंग बि हलाईंदो आहियां हिते नेशनल स्टेडियम में
अच्छा, साइम अयूब जे हवाले सां बिलाल छा चवंदव, छा हुनखे सलाह ॾींदव त हींअर रमज़ान कपा ऐं हिते टूर्नामेंट हलणु पियो अचे, हिते पंहिंजी बैटिंग इम्प्रूव करे ऐं हिते 1000 वोट वारनि सां गॾु अचे बैटिंग करे? ईअं न आहे त साइम अयूब माना अची हिते काफ़ी अरसे खां आउट ऑफ छा आहे हुनखे थोरो स्ट्रगल करणी पवंदी, नेट खे थोरो टाइम ॾियणो पवंदो ऐं उन खां अलावा जेके हुनजी वीक शाटूं आहिनि, ख़ासि करे जेको माना ज़फ़र वारी ॻाल्हि त कवर वारे बाल खे बि नो लुक शाट हणण जी कोशिशि कंदो आहे। ईअं न आहे, इंटरनेशनल क्रिकेट में जेके प्लेयर अचंदा, जेके बॉलर अचंदा, उहे ईअं न आहिनि तव्हांखे न पकिड़े सघनि। हो हर शइ तव्हांजी जज कंदा आहिनि त कहिड़े बैट्समैन जी कहिड़ी वीकनेस आहे या किथे हो आउट थिए थो कीअं। मां हिकिड़ी मैच ॾिठी हिन वर्ल्ड कप में, उन में जेको साइड वारो नो बॉल हूंदो आहे न, उन ते शाट हणणु वञे थो साइम अयूब, उहा बि लेग साइड ते, उहा एज थिए थी। नंढी टीम में मूंखे नालो नथो अचे उन टीम जो। ऐं इहो आहे त नेट खे थोरो टाइम ॾियनि ऐं जेके हिते डोमेस्टिक क्रिकेट थिए थी उनखे टाइम ॾियनि। असां पाकिस्तान ईअं न त माना को बि इवेंट खेॾी ईंदा आहिनि, पोइ ज़्यादातर होटल खे या घर खे टाइम ॾींदा आहिनि। इंडिया या ऑस्ट्रेलिया जा इहे जेके टीमूं आहिनि 12-12 कलाक ग्राउंड खे टाइम ॾींदा आहिनि, त उनजो इहो ई तव्हांखे सिलो मिलंदो। ग्राउंड में तव्हांखे अलाह ताला बि इज़त ॾींदो ऐं तव्हांजी हर शइ इम्प्रूव थींदी। टेंडुलकर हूंदो जंहिं बैट्समैन बॉल ते आउट थींदो, उन बॉल ते 300 बॉल 200 बॉल प्रैक्टिस कंदो। उहो छो कंदो? उहा पंहिंजी वीकनेस ख़तमु करण लाइ कंदो। हाणे सैम अयूब खे बि असां इहा एडवाइस ॾींदासीं त थोरो पंहिंजो जेके तुंहिंजियूं शाटूं वीक आहिनि उनखे तूं पंहिंजो इम्प्रूव कर। उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पंहिंजे डोमेस्टिक खे टाइम ॾींदव ऐं तव्हां प्रॉपर नेट ऐं ग्राउंड खे टाइम ॾींदव, तॾहिं वञी तव्हांजी वीकनेस ख़तमु थींदी। अच्छा, साइम अयूब खे त तव्हां सलाह ॾिनी, पर हिकिड़ो अहिड़ो बैट्समैन आहे जंहिंखे सलाह बि कोन था ॾेई सघूं, छो जो हुन पंहिंजे पाण खे मञरायो आहे, पर हिन वक़्तु ख़बर न आहे हुनखे छा थी वियो आहे। तव्हांजो फेवरेट प्लेयर आहे बाबर आज़म, छा चवंदो? बाबर आज़म तमामु बहितरीनु प्लेयर आहे ऐं दुनिया जो मञियल प्लेयर बि आहे, पर कुझु वक़्त खां ईअं लॻे थो माना ॼण किंग मूं जीअं ज़ीरो थी वञे ईअं आहे। उहो बि इन जे करे उहो बि शायदि माना अंडर प्रेशर घणो आहे। हाणे चौथे नंबर ते बचे, हाणे चौथे नंबर ते बचे थो। ऐं हाणे जीअं संगत साथ में थींदो आहे त बाबा होटल ते वेही करे माना चइजे बा 15 रन्सूं न ठाहे, मां 25 ते खयूं ऐं 25 रन्सूं माशाल्लाह बाबर आज़म ठाहियो, मुंहिंजी त इज़त बचाई। पर हिते अगरि 50-60 रन्सूं न 24 बालनि ते 25 रन्सूं ठाही त कहिड़ी तव्हांजी इज़त बचाई संगत साथ में? हिकिड़ो मरल अहिड़ो हुयो विकेट जो, मैच ईअं थींदो आहे त उन हिसाब सां खेॾणो पए थो। विकेट जो अहिड़ो सिस्टम हुयो, इन विकेट जो थोरी रफ विकेट हेॾी माना ख़ासि बैटिंग लाइ न हुई त ऐं साइम अयूब हुन सां सॉरी फरहान बीठो उहो स्कोर करे पियो ऐं हे बि शुरूआत में 2-3 हुन चौका हया, उन खां बाद में हलियो वियो, डिफेंस में हलियो वियो। ऐं ॿियो आहे घणो प्रेशर आहे बाबर आज़म ते। प्रेशर जेतिरो प्लेयर ते हूंदो उहो ओतिरो नाकाम वेंदो, छो त असां एज़ अ प्लेयर आहियूं। हर प्लेयर ते हूंदो आहे प्रेशर। भारत जे रांदीगरनि ते पाकिस्तान जे खिलाफ़ खेॾंदा आहिनि त प्रेशर हूंदो आहे, जेको वर्ल्ड कप खेॾणु वेंदो हुन ते प्रेशर हूंदो न। हिकिड़ो प्रेशर इहो हूंदो आहे त बाबा दुनिया लेवल ते हिकिड़ो वर्ल्ड कप थिए थो न, ऐं तव्हांखे आवाम ॾिसे त उहो प्रेशर न हूंदो आहे। हिकु प्रेशर हूंदो आहे तव्हां स्कोर न कयो, उहो ऑलरेडी तव्हांजे मतिलबु ज़हन में वेही वेंदो आहे यार मूंखां स्कोर नथो थिए। तव्हां एतिरो नालो कमाइण वारा प्लेयर, तव्हां वर्ल्ड क्लास प्लेयर, तव्हां ऐं माना फेल वञो था त ज़ाहिर ॻाल्हि आहे माना डबल माइंड आहे असल में। त किंग त उहो ई हूंदो आहे न जेको हिन फेस मां निकिरी अचे परफॉर्म करे ॾेखारे। ज़ाहिर आहे बुरो वक़्तु। श्रीलंका जे हवाले छा चवंदो? छो श्रीलंका हिन भेरे मेज़बान हुई, पंहिंजे घर में मैचूं खेॾी, कहिड़ी ग़लती कई श्रीलंका? श्रीलंका वॾे में वॾी ग़लती इहा कई जेके हिन ज़िम्बाब्वे सां मैच हाराई न, उन खां पोइ माना हिन जो जेको इहो साॻियो ई प्रेशर वारो माल थी वियो न। ॾिसो ऑस्ट्रेलिया जहिड़ी टीम खे उहो मैच मारे थी, ज़िम्बाब्वे ऑस्ट्रेलिया खे त हिननि मैच मारे श्रीलंका वारनि। उहा ई ॻाल्हि कयां थो, श्रीलंका ज़िम्बाब्वे जेको आहे सॉरी श्रीलंका ऑस्ट्रेलिया खे मैच मारे थो, ज़िम्बाब्वे जे जहिड़ी टीम होम ग्राउंड ते हुनखे मैच मारे थो। इहो छा आहे ज़हन में वेही वियो यार कुझु बि थी सघे थो, असांखे माना ज़िम्बाब्वे बि मैच मारायो आहे। उन खां पोइ तव्हां मुसलसल ॾिसो जेको हिननि जो बैट्समैन आहे नसाका, उहो मुसलसल फेल थो अचे। इहो साॻियो ई सिस्टम आहे जीअं फरहान पाकिस्तान माना बैटिंग करे थो, होॾां बि नसाका जेको आहे त बैटिंग करे पोइ त श्रीलंका अॻिते अचे पई, स्कोर बि करे पई, मैच बि खटे पई। 2 मैचनि में इंग्लैंड जे ख़िलाफ़ ऐं हिन ज़िम्बाब्वे ख़िलाफ़ इहो आउट थी वियो आहे। उन खां पोइ ॾिसो तव्हां श्रीलंका जी बैटिंग तव्हां साम्हूं आहे। ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ लाड़काणे जी परफॉर्मेंस ते पाण ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन, हिते वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। हाणे ॻाल्हि कंदासीं नेशनल T20 कप क्वालिफायर जे हवाले सां, जिते लाड़काणा रीजन हिन भेरे बि मायूस कुन परफॉर्मेंस ॾिनी आहे ऐं 4 मैचनि मां 3 मैचनि में उन्हनि खे शिकस्त थी आहे। सिर्फ़ु हिकु ई मैच हू कटे सघे। उन खां अलावा हिकिड़ी ख़ुशाइण ॻाल्हि इहा आहे त असांखे कुझु नवां बैटर मिलिया आहिनि ऐं नवां कुझु अहिड़ा प्लेयर मिलिया आहिनि जेके इन फ्यूचर असां चऊं था त लाड़काणा रीजन लाइ बहितर खेॾी सघनि था, जंहिंमें सभ खां वॾो नुमाया नालो आहे मल्हार रसूल जो। मल्हार रसूल जी परफॉर्मेंस जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां अलावा ज़ाहिद महमूद T20 में 100 जेके विकेटूं आहिनि उहे मुकमल करे वरितियूं आहिनि। ज़ाहिद महमूद छा असांखे हिन भेरे PSL जी कंहिं फ्रेंचाइज़ में नज़र ईंदो या न? पहिरियां त शाहनवाज़ ॾहाणी बि न हो, पर हू बाद में एन थियो। इन खां अलावा मुश्ताक कलोड़ जे हवाले सां या पंहिंजो ज़ाहिद महमूद जे हवाले सां इहे ॿ प्लेयर आहिनि। छा इन्हनि खे का फ्रेंचाइज़ PSL शुरू खां अॻु में पिक करे सघे थी या न? इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हुन ते साॻियो ई प्लेयर सां गॾु मौजूदु आहे बिलावल। छा चवंदव नेशनल T20 कप क्वालिफायर लाड़काणो रीजन मां हमेशह असां उमेदूं लॻाए वेंदा आहियूं जीअं पाकिस्तानी टीम मां, पर माना उहा परफॉर्मेंस न ईंदी आहे जेका अचणु घुरिजे। हा, उहा ई ॻाल्हि थी हुई। साॻी ॾिसो न, जीअं पाकिस्तान जो हिन वर्ल्ड कप में हशर आहे, ईअं ई असांजो क्वालिफायर बि ॾिसो न, सॼी माना पाकिस्तान जूं नज़रूं आहिनि लाड़काणा रीजन ते। हाणे छो लाड़काणा रीजन ते आहे? छो त मतिलबु अंदरूनी सिंध जो असांजो रीजन आहे। मां नाज़रीन खे हिते थोरो सम्झाईंदो हलां त असां लाड़काणा रीजन ते मेन फोकस छो कंदा आहियूं। उहो फोकस करण जी असल वजह इहा आहे त असांजो जेको ही रीजन आहे, टोटल सॼी सिंध खे चार जेकॾहिं विरहायो त हुन में 4 अचनि था रीजन। 2 कराची में रीजन अचनि था, हिकु हैदराबाद ऐं हिकु लाड़काणो रीजन। हाणे लाड़काणो रीजन वाहिद उहो रीजन आहे जंहिंमें सभु सिंधी ॻाल्हाईंदड़ प्लेयर आहिनि। तंहिंजे लाइ असांजो मेन फोकस हूंदो आहे, छो जो असांजी किराए बि हमेशह खां इहा रही आहे त असांजे सिंधी रांदीगरनि सां नाइंसाफ़ी आहे। सिंधी रांदीगरनि जी टीम जेका आहे उहा प्योर हैदराबाद रीजन में बि आहिनि, नो डाउट, ऐं हे पंहिंजा कराची वारा बि सिंधी आहिनि, पर सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके प्योर जेके आहिनि प्लेयर उहे आहिनि लाड़काणो रीजन में। इहो जंहिंमें शाहनवाज़ ॾहाणी थियो, मुश्ताक कलोड़ो थियो, ज़ाहिद महमूद थियो, आमिर बिरोही हिन टीम में रही चुको आहे ऐं उमेद था कयूं त इन जल्दी असांखे ज़फ़र बिरोही बि हिन टीम में नज़र ईंदो। उन खां अलावा आमिर थाई मां काफ़ी अहिड़ा प्लेयर आहिनि, पर उनजी जेका परफॉर्मेंस हूंदी आहे सदाईं पोइते रहंदी आहे। सो असांजो मेन फोकस मेन वजह इन जे करे आहे। फोकस इन जे करे ई हूंदो आहे छो त असांजो अंदरूनी सिंध जो रीजन आहे। ॿियो वरी असां कोई बि तनक़ीद न कंदा आहियूं, इहो बि असां तव्हांखे ॿुधाए छॾियूं त असांजो जमशेद भाई वांगुरु त फोकस इन जे करे असांजी उमेद इन जे करे हूंदी आहे त भाई असांजी टीम अॻिते अचे। ॾिसो न, हाणे पाकिस्तानी कप लाइ बि असां क्वालिफाई नथा करे सघूं त असां अॻिते कहिड़ो ॻाल्हायूं या कंहिंखे छा चऊं त असां वटि हेतिरो टैलेंट आहे त लाज़मी आहे उहे चवंदा भई तव्हांजी परफॉर्मेंस कहिड़ी आहे। तव्हां पाण वाहिद मैच हिकिड़ी खटी एजे खां शायदि या कश्मीर सां एजे खां खटी। हा, सो उहो को मसइलो न आहे, कंहिंखां बि असां खटियूं या कंहिंखां हारायूं। असांखे इहो आहे त असांखे रिज़ल्ट मिले। जेके बि असांजा प्लेयर आहिनि, असां सां गॾु खेॾण वारा प्लेयर आहिनि, जा सॼी मतिलबु सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा प्लेयर आहिनि, को दादू जो आहे, को लाड़काणे जो आहे, को सखर जो आहे। ॾिसो न, इहे उहे इलाइक़ा आहिनि जेके माना कराची या हैदराबाद खां घणा परे आहिनि। अगरि लाड़काणो रीजन न हुजे हा त हितां इहे प्लेयर कोन खेॾी सघनि हा। त इन जे करे हाणे तव्हां त इन्हनि रांदीगरनि सां गॾु खेॾिया हो, बिलावल बि खेॾियो आहे, तव्हां काफ़ी घणो खेॾिया हो। रीजन तव्हांजो इहो ई आहे। असांजो रीजन चलो पोइ बिलावल मुंहिंजो हैदराबाद रीजन थो अचे, तव्हां हुन रीजन जा हो। छा वजह आहे? छो जो इहो हींअर न आहे, इन खां पहिरियां बि असांजी परफॉर्मेंस इहा ई रही आहे। जीअं पाकिस्तान टीम या इंडिया जी टीम वञे त उहा जीअं माना 2 ग्रुपनि में पाण जे करे टीमुनि खे विरहायूं आम माण्हू खे सम्झाइण लाइ त हिकिड़ी पाकिस्तान, इंडिया ऐं साईं वेस्ट इंडीज़, साउथ अफ्रीका, इहो अलॻि ग्रुप थी वियो। असांजी जेका टीम अचे थी उहा नेपाल, ओमान इन्हनि में थी अचे ऐं जंहिंखां असां मैच खटी आहे उहा बि असां वारे ग्रुप में ई आहिनि। असां उहा मैच खटे असांजा जेके दोस्त आहिनि क्रिकेट खेॾण विया, हाणे मुंहिंजा बि दोस्त आहिनि, पर उहे ख़ुशि ईअं पिया थियनि ॼणो की उन्हनि वरी टीम खे शिकस्त ॾिनी आहे। मतिलबु तव्हां उन्हनि टीमुनि खे हाणे कोयटा खे बि असां शिकस्त ॾेई सघूं पिया, उहा बि उन असांजे ई कैटेगरी में अचे थी। असां ॿियूं जेके डेरा मुराद जमात इन्हनि अहिड़ियुनि टीमुनि खे शिकस्त ॾेई सघूं था, पर उन्हनि जे ख़िलाफ़ असां स्ट्रगल कयूं था। कोयटा खे त असांखे वॾे 60-64 रन्स था शिकस्त थी आहे, वॾे मार्जिन तां शिकस्त थी आहे। छा सबबु आहे? सबबु पहिरीं ॻाल्हि त जमशेद भाई, पहिरीं ॻाल्हि नेट हणनि, उन्हनि खे कोचिस बि हुजनि, नेट हुजे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे मतिलबु पहिरियों ई तयारु कयूं। असां अहिड़ो टीम ईंदो आहे, सभु ओवर टीम हूंदो आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॾी लेवल ते त खपणु क्रिकेट मज़ाक न आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि असांखे पहिरियों हुननि जे लाइ तयारु। ॾिसो, टीम में अहिड़ा प्लेयर बि आहिनि जेके पाकिस्तान खेॾी बि चुका आहिनि, पोइ असां छो था स्ट्रगल कयूं? ॿियनि टीमुनि में त एतिरा प्लेयर न आहिनि। कोयटा में घणा आहिनि, एजे में घणा आहिनि जेके खेॾिया हुजनि। ज़मान खान हिकिड़ो हुयो शायदि, उन खां अलावा त ॿियो को अहिड़ो ख़ासि न हो। ज़ाहिद महमूद तव्हांजो मैचूं खेॾियल आहे, 3 फॉर्मेट खेॾियल आहे, शाहनवाज़ ॾहाणी खेॾियल आहे, PSL बि खेॾियल आहिनि, मुश्ताक कलोड़ ज़रे घटि सम्झो पाकिस्तान शाहीन खेॾियो त मतिलबु पाकिस्तान जी टीम उहो खेॾियो।
आमिर ताईं तव्हांजो आहे उहो पहिरियां तव्हांजो PSL में उहो पेशावर लाइ खेॾी चुको आहे, हुनखे मैच न मिली अलॻि ॻाल्हि आहे, पर हू सिलेक्ट थी चुको आहे, त हू त सभिनी खे एक्सपोजर त मिलियल आहे। मुंहिंजो बि चवण जो मक़सदु ईअं आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे नेट हूंदा 200 300 बॉल बैट्समैन खेॾंदा ठही वेंदा, असांजा बॉलर आहिनि जेका इहा बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1.5 ओवर कम से कम हलाईंदा त उन हिसाब सां ठही वेंदा न। हिते कराची में जेका बैट्समैन निकिरी वेंदा आहिनि 300 400 बॉल खेॾंदा आहिनि, हिते मां उन्हनि खे नेट में हिते बॉलिंग हलाईंदो आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजा बॉलर बि जीअं निकिरी ईंदा त उन्हनि उन लेवल ते आहिनि माशाल्लाह, उन्हनि में इहा बि क्वालिटी आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो माना मेंटली स्ट्रॉन्ग न आहिनि। मेंटली सही थींदा त पोइ इंशाल्लाह अॻिते वञी मैदान में बि कुझु करे सघंदा। तव्हां छा सलाह ॾींदव एज़ अ बॉलर? मां एज़ अ बॉलर इहो ई चवां थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां हर हमेशह अगरि इहा ई तव्हां सोचो त असांजो आहे क्रिकेट न, पोइ क्रिकेट खे ई टाइम ॾियो, ॿियो कुझु न, क्रिकेट खे ई टाइम ॾियो, पंहिंजो रोज़ाना 2 घंटा 3 घंटा कढो क्रिकेट जे लाइ। अच्छा, हिकु अहिड़ो रांदीगर असांखे हिन वक़्तु मिलियो आहे जेको 2-3 अहिड़ा जेकॾहिं बैट्समैन ॿिया मिली विया त असां मैच खटण जी सलाहियत बि रखूं था, ऐं हू जंहिं तरीक़े सां खेॾे पियो हिकिड़ी बैटिंग हुनजी तमामु ज़बरदस्त, मल्हार रसूल। ऐं जेकॾहिं हीअ 5-6 जेके डिस्ट्रिक्ट आहिनि जेके लाड़काना रीजन में अचनि था, इन में खैरपुर ई आहे जो सिटीअ में हुननि खे ट्रैफिक घटि आहे, ॿाहिरि आहे थोरो मंगन वारे थी वियो पीर जे ॻोठ रोड ते, या हुते पाण हिकिड़ो ॿियो ग्राउंड आहे, पर मल्हार सां ॻाल्हि ॿोल थी, तव्हां चयो त असांखे अञा बि हुननि ते खेलण जी इजाज़त न आहे, ऐं असां सीमेंट विकेट ते हू हिकिड़ी हुन वीडियो मोकिली असां स्क्रीन ते पंहिंजे ते उहा बि हलाईंदासीं, त हू हिकिड़ो हाल ठहियलु आहे जंहिंमें हू सिरूं रखी हाल में प्रैक्टिस थो पियो करे। मल्हार हिकु तमामु मेहनती प्लेयर आहे, ऐं मल्हार ॾिसो न टे बॉल खे बि टाइम कोन ईंदो आहे, हो पंहिंजी क्रिकेट खे ई कंटिन्यू करे थो। ज़फ़र वारी ॻाल्हि त प्रॉपर जेके प्लेयर ॾिसो न, असांजो हिकिड़ो रोज़गार आहे त मां हिकिड़ो जॉब कयां थो, मूंखे को मालिक पैसा ॾिए थो त उहो इन लाइ थो ॾिए न मां हुन लाइ कमु कयां थो। तव्हांजो अगरि आहे क्रिकेट में फ्यूचर, ऐं अलहमदिल्ला तव्हां खेॾो बि था, त तव्हां ग्राउंडनि खे टाइम ॾियो। ऐं ज़फ़र जी ॻाल्हि मां कटींदमि त कलाक ॿिनि सां कुझु बि कोन थींदो, घटि मां घटि 8 खां 10 घंटा रोज़ानो प्लेयर हुनखे टाइम जे ग्राउंड खे, नेट खे, फिटनेस ते ध्यानु ॾे, खाइण पीअण ते ध्यानु ॾे, उहे तॾहिं तव्हांजी परफॉर्मेंस अॻिते वधंदी। बाक़ी ईअं न आहे त वाह शाम जो आयो सिर्फ़ु तव्हां 25-30 बॉल खेॾिया, 25-30 खां बॉलनि खां कुझु बि न थींदो। ॿियो वरी हिकिड़ी वॾे में इहा बि असां वटि कमी आहे, नेट। असां वटि नेटूं कोन्हनि, ॾिसो त सिर्फ़ु लाणकाणे में आहिनि, सो बि माना सीमेंट ठहियूं पियूं न, उहा दादू में ॾिसो तव्हां उते बि हिकिड़ी विकेट आहे, सो बि उन में माना उहा बि सम्झ न ॿधो तव्हां, माना हिकिड़ी नंढड़ी विकेट ठहियल आहे, उते वधि मां प्ले करे सघे थो बैट्समैन। T20 में तव्हांखे खपे हिटिंग, तव्हां वटि हिटिंग वारी बि अहिड़ी फैसिलिटीज़ हुजे, तव्हां हिटिंग वारी प्रैक्टिस कयो। ऐं ज़फ़र वारी ॻाल्हि त असांखे थोरो टाइम मिलंदो आहे त उहा नेशनल चैलेंजर कप आहे, सॉरी क्वालिफायर कप आहे, त हाणे असांखे बाबा इहो खेॾणो आहे, हाणे इहो कीअं खेॾणो आहे, सिर्फ़ु 15-20 ॾींहंनि में त कोन असां एतिरो इम्प्रूव करे सघंदासीं। जे अगरि असां हिनखे 12 ई सालनि सां असांजो हुन में हिकु त मल्हार हुयो, ॿियो को अहिड़ो बैटर हो तव्हांजी नज़र में जेको T20 जे हिसाब सां प्रॉपर बैटर हुजे? हा, रज़ा महर माशाल्लाह, रज़ा महर तमामु सुठी करी। मल्हार जे लाइ छा चवंदव? मल्हार माशाल्लाह काफ़ी सुठो, मुंहिंजो पसंदीदा बैट्समैन आहे माशाल्लाह, ऐं पाकिस्तान लाणकाणे जे माना माशाल्लाह इन टीम जे लाइ काफ़ी सुठो हुन परफॉर्मेंस कई, असांजो दिलि ख़ुशि कई। मल्हार जेको ॾिसो न प्लेयर अगरि टाइम ॾिए थो त हुनजी अलाह ताला इज़त बि कई, ग्राउंड में बि माण्हू ने ॾिठो, ईअं न आहे हो नथा कनि, मुसन बि करे थो, साबित बि करे थो, ॿिया जेके खोड़साड़ आहिनि तक़रीबन रॉबर्ट अली, सॉरी अली असगर, पर रॉबर्ट प्यार में रॉबर्ट चवंदा आहिनि। मां जॾहिं बि दादू वेंदो आहियां त रॉबर्ट मूंखे ग्राउंड में मिलंदो ई मिलंदो आहे, इहो हुजे या ज़ाहिद भाई किथे बि अगरि टूअर वूअर ते न वियल हुजे त उहो बि ग्राउंड में मिलंदो आहे। जेके मां ॾिसां थो त ग्राउंडनि खे टाइम ॾियनि था न, हुनजी ऑटोमेटिकली परफॉर्मेंस बि अचे थी, ऐं उनजो मतिलबु हिकिड़ो ॾिसनि था त वाक़ई यार हे माना बेस्ट। अच्छा, ज़ाहिद तव्हां नालो खयो त ज़ाहिद 100 विकेटूं मुकमल कयो T20 में, ऐं अनफॉर्चुनेटली हू ॿिए कंहिं रीजन जो हुजे हा त उहो शायदि पिक बि थी वञे हा, लाड़काना रीजन जो आहे, हुनजी मेन वजह इहा बि त T20 हिकु ई खेॾियो आहे, उन में बि 3 आउट अथसि, सो बि साउथ अफ्रीका जे ख़िलाफ़ु, हुनखे ॿी T20 न मिली। जीअं शादाब टीम में तॾहिं बि अची वियो, जीअं हिन महिल वर्ल्ड कप में अची वियो आहे, तॾहिं बि छा हिकु मैच खां पोइ वरी शादाब टीम में अची वियो। असल में इहा बि थोरी नाइंसाफ़ी असांजे सिंधियुनि प्लेयरनि सां, ॾिसो न हेॾी वॾी माना हिकिड़ो स्ट्रगल करे बैट्समैन या बॉलर अॻिते अचे, इन ते फोकस कयो न, इहा केॾी वॾी नाजाइज़ी आहे। इहा हिकु ई T20 मैच पाकिस्तान लाइ खेॾियो जंहिंमें 3 विकेटूं वधाई, ऐं हुन खां पोइ मैच ई न खेॾियो, उहो ई ॻाल्हि कयूं था न, इहा नाजाइज़ी आहे न। बैट्समैन जी हिकिड़ी माना दिलि पोइते हली वेंदी आहे, मां हेतिरी माना पंहिंजी फैमिली जूं माना ॻाल्हियूं ॿुधियूं, पंहिंजी माना पढ़ाई खे माना टाइम न ॾेई सघियो, पंहिंजे कारोबार खे टाइम न ॾेई सघियो। ॾिसो न माण्हू त जेके न स्पोर्ट्स खे टाइम ॾींदड़ न, उहे सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहिनि। तव्हां जेके क्रिकेट खेॾनि था न, तव्हां उन्हनि जो थोरो बैकग्राउंड ॾिठो आहे,
त उहे छा था कनि ऐं उन्हनि जो छा मतिलबु हाल हवाल आहे। क्रिकेट जेको खेॾे थो उहो पंहिंजी पढ़ाई बि छॾे थो, पंहिंजो कारोबार बि छॾे थो, ओवरऑल घरों बि उनखे मतिलबु गारियूं मिलनि थियूं ऐं जेके ख़ानदान में माना आस पास जा माण्हू हूंदा आहिनि उहे बि चवंदा आहिनि केॾे हे हो छा इहो इन जे करे आहे जो असांखे चांस नथो मिले। अगरि असांखे प्लेयरनि खे चांस मिलंदो त लाज़मी हर को चवंदो। मिसाल आहे हिनमहिल असांखे ख़ुशी थिए थी शाहनवाज़ ॾाणी पाकिस्तान खेॾियो, ज़ाहिद महमूद पाकिस्तान खेॾियो, ॿिया बि अहिड़ा खोड़ साल माना प्लेयर आहिनि जेके पाकिस्तान जे दरवाज़े ते आहिनि। सो इन जे करे अगरि उहे प्लेयर खेॾी वेंदा त जेकी नई असांजी जनरेशन ईंदी न उन्हनि खे बि इनशाला इहे ताना न मिलंदा। बाक़ी जे इहे शयूं थींदियूं जीअं शाहनवाज़ ॾाणी खे नाइंसाफ़ी थिए, ज़ाहिद महमूद सां सॉरी नाइंसाफ़ी थिए, हिकु T20 तव्हां खेॾायो उन में बि 3 विकेटूं, चलो तव्हां टूअर त करायो न, टूअर करायो उन खां पोइ तव्हां हुनखे टाइम ॾियो, हिकु ॿियो बि चांस ॾियो। हा परफॉर्मेंस न हुजे तव्हां हुनखे न खेॾायो, बेशक हिकिड़ी T20 खेॾायो इंटरव्यू कयो रीजन जे प्रेसिडेंट सां, हा उन चयो त का बि नाजाइज़ी का बि न इंसाफ़ी न आहे असांजे प्लेयरनि सां, उन्हनि पाण में जेको आहे सो न आहे। इहो मां ॿुधो इंटरव्यू जेको ZA जो फाइनल हुन में उन ते नाजाइज़ी कहिड़ी न आहे। तव्हां किथे बि सिंध में हलिया वञो, चलो सिंध में न हलिया वञो, तव्हां ओवरऑल ॾिसो सिंध में कहिड़ो प्लेयर अॻिते आयो आहे। तव्हां 12 मैचनि में 77 अलाए 70 विकेटूं आहिनि मुश्ताक अलोड़ जूं। तव्हां कहिड़ो प्लेयर आहे जेके इंटरनेशनल खेॾी आया न, तव्हां हुनजी फर्स्ट क्लास में ॾिसो। अच्छा अॼु बि पाकिस्तान शाहीन जी वनडे मैच हुई जंहिंमें अहमद दानियाल ऐं इन क़िस्म जा बॉलर हुया, छा मुश्ताक उन्हनि खां बि वियो? ॾिसो न उहो ई चऊं था न त नाइंसाफ़ी त सवार पंहिंजो सही सिधी आहे। हाणे असांजा जेके उहिदेदार आहिनि असांजा सिंधी थी करे असांजे पंहिंजे शहरनि जा उहे इहे लफ़्ज़ ॻाल्हाइनि त इहे थोरा माना प्लेयरनि खे माना ईअं सम्झो त पर हू शायदि सिंधी बि न आहे। सिंधी हुजे न हुजे जेके सिंध में रहंदा उहे सम्झो सिंधी न। अच्छा चलो ज़फ़र मुंहिंजे ख़्याल में हिन ॻाल्हि ते कमेंट न कंदो, पर ज़फ़र ज़ाहिद विकेटूं वरितियूं आहिनि 100 हुन मुकमल कयो आहिनि, छा चवंदो ज़ाहिद जी परफॉर्मेंस जे हवाले सां ऐं ज़ाहिद खे पाकिस्तान टीम में अचणु घुरिजे? जी जी ज़ाहिद माशाल्लाह असांजो काफ़ी सुठो बॉलर आहे ऐं काफ़ी हुन महिनत बि कयो आहे ऐं मालिक हुनखे इज़त बि ॾिनो आहे ग्राउंड में, हुन माशाल्लाह परफॉर्मेंस बि कयो आहे ऐं इंशाल्लाह उमेदु आहे पाकिस्तान जा के बि जेका बि आहिनि जेका कोचिस आहिनि मां उमेदु कंदो आहियां इंशाल्लाह हिनखे हिन जा ॾिसनि बॉलिंग ऐं हिनखे अॻिते मौक़ा ॾियनि। आमिर अली थईम जे बारे में छा चवंदो, हुनजी परफॉर्मेंस कीअं अथसि? आमिर अली थईम पाकिस्तानी T20 वर्ल्ड कप बि सॉरी खेॾियल साउथ अफ्रीका में ऐं उन खां अलावा अलाए कहिड़ी फ्रेंचाइज़ में बि हुयो पेशावर में उनखे चांस न मिलियो या कीअं बि। अच्छा आमिर थईम बि मां ॾिसंदो आहियां न हर वक़्तु ग्राउंड में हूंदो आहे, चाहे सुबुह हुजे चाहे शाम हुजे, पर अलाए छो माना हुनजी उहा परफॉर्मेंस न आहे। ॾिसो न हिकु ई मैच खेॾियो शायदि हिन भेरे ॿी मैच न मिली जॾहिं पहिरीं मैच में। हा पहिरीं मैच में बि न आहे, असल में आमिर थईम थोरो बॉल बि तेज़ करे थो, लेफ्ट आर्म स्पिनर जो कमु हूंदो आहे, बॉल ब्रेक कराइण हार मार हणण ऐं जेको आहे ज़फ़र पंहिंजी तारीफ़ पाण न कंदो, ज़फ़र खे कीअं था ॾिसो हिन जो फ्यूचर? ज़फ़र त हिकिड़ो तारीफ़ जे लाइक़ ई न आहे न, तारीफ़ त ॾिसो न तारीफ़ हुनजी कबी आहे जेको हिकिड़ो माना हरू भरू कंहिंजी माना अॻिते हुनखे आणणु अचे। हे जिथे बि वेंदो आहे जंहिं बि ग्राउंड ते वेंदो आहे न आवाम ई ॾिसंदो आहे त वाक़ई हिन में कुझु आहे। मां हिते वेही करे टीवी ते हवाल हणी वञा ज़फ़र हीअं जा हूअं त। अच्छा हिकु मां सादो सिंपल सवाल थो कयां ज़फ़र खां तव्हां खां ॿिन्ही खां, हाणे हींअर जीअं क्वालिफायर थियो जी ही पोइ ज़फ़र खे माना उहा क्राइटेरिया हूंदी आहे जंहिंजे तरीक़े सां माना सिलेक्ट प्लेयर अॻिते थींदो आहे, उते हिन जूं विकेटूं न हूंदियूं तॾहिं त अॻिते न वियो न। ॿिए दफ़े वेंदो असां उमेद कयूं था, हिन दफ़े न वियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते परफॉर्मेंस न हुई, छा हुई हिन चकर अॻिते न अची सघियो या कीअं बि। उहो तव्हांजी ॻाल्हि त सीनियर डिस्ट्रिक्ट में परफॉर्मेंस हूंदी आहे उन खां अॻिते ई प्लेयर खे अॻिते रखंदा न, हिन जूं शायदि विकेटूं अलॻि घटि हुयूं या कीअं बि उहो माज़ी हो। हाणे हिन वक़्तु चैलेंजर कप में माशाल्लाह 2 नंबर ते विकेटनि ते आहे। हाणे इंशाल्लाह असांजी उमेदु आहे त जेको सीनियर डिस्ट्रिक्ट जूं मैचूं थींदियूं हिनखे चांस बि मिलंदो ऐं जेको आहे टाइम ख़तमु थियण वारो आख़िरी सवाल बिलावल मां तव्हां कंदुमि त हिन भेरे शहीद बेनज़ीराबाद में 3 डिस्ट्रिक्ट आया, उहे मैचूं खेॾण आया, मुख़्तलिफ़ रांदियूं हुयूं, 16 तक़रीबन गेम्स हुयूं मुख़्तलिफ़। उन में जेके जहिड़े तरीक़े सां ख़ासि करे मां तव्हांजे ज़िले ते फोकस कंदुमि नौशरो फिरोज़ ते, त हुन में बिना ट्रायल जे टीमूं आयूं, वरी चवनि पिया त असां 3 पोज़ीशन खणी आया आहियूं। हाणे इहो न पिया ॿुधाइनि त टोटल टीमूं ई 3 हुयूं, त माना ख़ुशि पिया थी अचनि 3 पोज़ीशन कई आहे। ऐं इन में जेको उतां जो पंहिंजो AC हुयो शायदि नौशरो फिरोज़ जो उनखे ॾिनी वई या छा चवंदो ओवरऑल? ओवरऑल एंडिंग त बाबा तूं हिनखे मैनेज कर, ट्रायल वठ वग़ैरह आहे हो,
इनखे असां पाण बि इनखे पंहिंजे हिकिड़ो तहत पंहिंजा ट्रायल बि वरिता कुझु कंडिया में ट्रायल में जंहिंमें 826 ॿार आया 826 ॿार आया ऐं जेको आहे त डगाफवार हुन मां हिकिड़ो बि सिलेक्ट न थियो उन मां हिकिड़ो बि सिलेक्ट न थियो। असां वरी उहे प्लेयर पंहिंजा मनपसंदि हिननि रखिया जेके माना थर्ड पोजीशन खणी आहिनि उहो पोजीशन खणी आहिनि। वरी ख़ुशी खां लिखंदा अथनि डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़ थर्ड पोजीशन। अरे बाबा तव्हां इहो ॿुधायो न असां आख़िरी आया आहियूं, आख़िरी तव्हां हिनजे करे आया हुया ई 3 डिस्ट्रिक्ट। अच्छा उन में बि जेके ॿार सिलेक्ट थियण हुया जीअं टगाफ वार में 4 खां 5 नाला उन्हनि ना कंडियारे जा जंहिंजा ट्रायल तव्हां ॿुधायो तव्हां कराया उन में हालांकि उहे हुया एथलेटिक्स जा ॿार उनखे तव्हां टगाफ वार में ज़ोरी हुन में तव्हां रखियो ऐं रनिंग वारे ॿार खे तव्हां हुन में टगाफ वार में रखंदो उन खां पोइ शायदि उन्हनि बाइकाट कयो उहे टगाफ वार में बि न विया पर इहे नाजाइज़ूं आहिनि पोइ चवनि था असां इहे हेठि तहत पे नाजाइज़ूं आहिनि न। ॾिसो न हाणे हिकिड़ो माना डगाफ वार जो प्लेयर आहे तव्हां हुनखे एथलेटिक्स में रखो था हाणे डगाफ वारो एथलेटिक्स में किथां वेही सघंदो उनजे करे हुननि छोकिरनि बाइकाट कयो त सर असां न वेंदासीं ऐं जेको आहे नाइंसाफ़ी आहे। ऐं उन को पैगाम ॾियणु चाहियो टाइम ख़तम थी वियो एसी लाइ इहो पैगाम आहे त सर असां हुते तव्हां कुझु न चई सघियासीं छो त असां हिकिड़ो ऑफिशियल न हुआसीं जो माना तव्हांखे असां कुझु चई सघूं। असां एज़ द जेके प्लेयर हुयासीं माना तक़रीबन उहे तव्हांखे इहो ई चवणु चाहियूं पिया त बाबा तव्हां कहिड़ी बि गेम खे जेको आहे त अॻिते वधाइण लाइ तव्हां ट्रायल वठो तव्हां ॾिसो छो त हर कंहिंजी दोस्ती यारी आहे। दोस्ती यारी में को फ़ोन कंदो आहे भई हे मुंहिंजो रख हे मुंहिंजो रखो। क्रिकेट खां अलावा कंहिं बि शइ जा ट्रायल कोन थिया तव्हां हिन महिल बि लिस्ट ॾिसो रुगो मोरो आहे हर गेम में मोरो 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 नौशहरो मिरापुर कंडियारो ॿिया बि माना खोड़साला तालका जेके 5 तालका आहिनि सिर्फ़ु छा मोरो हुयो छा तव्हां ट्रायल कराईंदो त तव्हांखे मिलंदा न प्लेयर। ऐं अॻे कुझु नौशहर जा हुया कुझु नौशहर मतिलबु कंडियारो त हुयो ई कोन न मिरापुर न अहिड़ी शयूं। ऐं ॿियो अॻे कंडियार जा फुटबॉल में शायदि कुझु हिकु ॿ रांदीगर हा फुटबॉल बि हुया। वॾी महिरबानी बिलावल वॾी महिरबानी ज़फ़र प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ नाज़रीन अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼण ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।